हालता तव्हां ॿुधायो त हिते जेके आहे हीउ सॼो मामिलो गड़बड़ ने कीअं था सम्झो? सॼी हैदराबाद सॼी सिंध में गड़बड़ है, वॾी गड़बड़ है। सरकार जिनके असां नची कुॾी आंदो पीपल्स पार्टी सरकार उन अमेरिका के इशारे ते एमक्यूएम के इनाम में या उन्हनि खे माले गनीमत समझी कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर खास, टंडो आदम, नवाब शाह इनाम तौर ॾेई छॾिया आहिनि। उते जेका बि घरशुमारी थिए पई उहा उन्हनि जे इशारनि ते उन्हनि जे ज़ोननि ऐं सेक्टरनि ते थिए पई। हैदराबाद में जिते किथे असां विया आहियूं समूरनि ॻोठनि में उते तक़रीबन ॻोठनि में हिकिड़ो त पेंसिल सां लिखत थिए पई, ॿिया जेके उन्हनि खे बुक मिलियल आहिनि उहे टोटल नकली बुक मिलियल आहिनि। 2011 जा वाइट सफ़ेद कलर जा बुक आहिनि, उन्हनि ते को बि साल, को बि बुक नंबर, को बि सीरियल नंबर या के अथॉरिटी जी सिग्नेचर या ठपो डीडीओ जो को बि न आहे। हाणे जॾहिं इहो गोड़ कयोसीं त वरी हिननि खे ॿिया बुक मिलिया आहिनि 2009 जा। हाणे 2011 जी घरशुमारी पई थिए, आदमशुमारी पई थिए, उन में हिननि खे बुक मिलिया आहिनि 2009 जा, यानी नकली बुक। हाणे उन ते हू पहिरीं जेको लिखंदा वञनि असली बुक पिया आहिनि भाई साहबनि जे ज़ोननि ते, सेक्टरनि ते ऐं उन जे यूनिटनि ते उते पई थिए। उते सिंधी माण्हुनि जी हैदराबाद जो फ़ैसिलो हू कंदा त हाणे कच्चे किले में हेतिरा, ख़ासि करे ॻोठ में हेतिरा सिंधी माण्हू रहंदा। कासिमाबाद जी ख़ुदि केतिरी पॉपुलेशन आहे उनजो फ़ैसिलो बि ज़ोन ते थींदो, छाकाणि असली बुक उते पिया आहिनि, ख़ैर उते थींदो। हिते टोटल नकली बुक पिया हलनि, वॾो फ्रॉड पियो थिए। सिंधी माण्हुनि खे पंहिंजी मुर्सी करणी पवंदी, उन्हनि वॾेरनि जे, उन्हनि जागीरदारनि जे, उन्हनि हुक्मराननि जे आसिरे में न रहणु घुरिजे जिन हुक्मरान हिननि खे विकिरो कयो आहे। जीअं भूड़ा विकामंदा आहिनि, जीअं रेड़नि ते पकोड़ा विकामंदा आहिनि या को ॿियो वखर विकामंदो आहे, सिंधी माण्हुनि खे हिन पीपल्स पार्टी सरकार ईअं नज़रअंदाज़ करे, ईअं मेले जी मिठाई सम्झी ईअं विकिणी छॾियो आहे। माण्हुनि खे मेले जी मिठाई सम्झी सिंधी माण्हुनि खे पंहिंजो पाण खे विकिरो न करणु खपे। इन ख़िलाफ़ु सियासी जदोजहद करणु खपे, मज़ामत करणु खपे, रोडनि ते अचणु खपे, एहतजाज करणु खपे ऐं दुनिया खे ॿुधाइणु खपे त असां सां पंहिंजी सिंध में कहिड़े क़िस्म जी ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे ऐं हिन घरशुमारी खे, नकली ऐं बोगस घरशुमारी खे हरगिज़ क़बूल न करणु खपे। हीअ क़बूल न आहे, हीअ नामंज़ूर आहे। हीअ सिंधी माण्हुनि खे पंहिंजे ई घर में क़ैद ऐं अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे, वॾो ड्रामो आहे।